बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हर मर्द जो शौक़ु हूंदो आहे त मां घरवारी जेका आहे त पसंदि जी वठां, माना उन में को ऐब न हुजे। ऐं यकीन कयो त हर औरत जी बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मर्द जेको हुजे उहो आलीशान हुजे, उन में बि को ऐब न हुजे। पर औरत जे ज़बान ते ग़ैरत जो तालो हूंदो आहे, तॾहिं उहा पंहिंजे ज़बान सां कुझु ई न आहे सघंदी। हिकिड़ी डॉक्टराणी जो मूं किसो पढ़ियो, किसो ॾाढो आलीशान हुयो। सोचियुमि तव्हां सां शेयर कयां। डॉक्टराणी लिखियो त मां पंहिंजे क्लिनिक ते जीअं पहुतसि त मूंखे नर्स ॿुधायो त एमरजेंसी हिकिड़ो केस आयो आहे, हिकिड़ी नौजवान छोकिरी उन ज़हर पीतो। मां फौरी उन वटि पहुतसि, उनजो नालो पुछा कयुमि त उनजो नालो फ़ातिमा हुयो। उनजो पीउ ऐं माउ उनखे खणी आया। फौरी तौर ते ऑपरेशन थिएटर में उनजो सॼो वाश कयो, ज़हर जेको हुयो। काफ़ी टाइम असांखे लॻो ऑपरेशन थिएटर में। मां ॿाहिरि निकिरी उनजे पीउ माउ जी हालत ॾिठी, यकीन कयो ॾाढो अहसासु पियो थिए। ऐं उहा छोकिरी एॾी ख़ूबसूरत हुई। फ़ातिमा जो जेको वालिद साहिबु हो, उहो ऑपरेशन थिएटर जे रूम जे अॻियां चकर पियो काटे। ऐं उनजी माउ जी हालत ॾिठुमि त रओ कंध में विझी उहा अलाह खे ॿाॾाए पई। जीअं मां ॿाहिरि निकितुमि त ॿिन्ही जो मूं ॾे अचणु थियो। मूंखां फौरी पुछा कयूं त हाल वाल ॾे। मूं ॿिन्ही खे मुस्कुराए चयो त अलाह जे हुकुम सां तव्हांजी छोकिरी ख़तरे खां ॿाहिरि आहे, तव्हां दिलिजाए कयो। हाणे उनखे वार्ड में शिफ्ट था कयूं ऐं तव्हां उन सां पोइ मिली सघो था। ईअं मूं चयो त फ़ातिमा जे वालिद साहिबु चयो त मूं का बास बासी हुई त मां हेतिरनि माण्हुनि खे मानी खाराईंदुमि अगरि फ़ातिमा ख़ैरियत सां हुजे त। मां वञा कंहिं होटल ते बीही कंहिं मुसाफ़िरनि खे, कंहिं ज़रूरतमंदनि खे मानी खाराए अचां। मूं हुनजी घरवारी खे चयो त तव्हां मूंसां कमरे में अचो। कमरे में विहारियो, पाणी जो गिलास पीआरियो। उन खां पुछा कयुमि त चांहि या मानी? उन चयो चांहि पीअंदुमि। मूं उन खां सॼी तफ़सील वठणु पिए चाहियो। उनजी माउ ॿुधायो त मूंखे ॿ नियाणियूं आहिनि। फ़ातिमा मुंहिंजी वॾी आहे ऐं ॿी उन खां नंढी आहे। प्राइवेट टेक्सटाइल में उनजी इंजीनियरिंग जो तजुर्बो थियलु आहे, उनजी ग्रेजुएशन थियलु आहे। नौकिरी त कोन मिली, प्राइवेट जॉब कंदी रहे पई। उनजो रिश्तो अचणु शुरू थियो। जॾहिं पहिरियों रिश्तो आयो, उन्हनि असांजे घर में खाई पी विया। 3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि जवाबु ॾिनो त तव्हांजी छोकिरीअ जो इख़लाक़ मूंखे न वणियो। वरी चंद महीननि खां पोइ ॿियो रिश्तो आयो। उन्हनि चयो त महिमाननि जे उथण वेहण जी अञा हिनखे ख़बर न आहे। वरी जॾहिं टियों रिश्तो आयो त असां पंहिंजी नियाणी खे ॿुधायो त हुननि महिमाननि जे उथण वेहण जी ॻाल्हि कई त तव्हां पाण खे थोरो अञा सेट कयो। उहे 3 माण्हू जेके हुया, उहे जीअं असांजे घर पहुता, उन्हनि जी ॾाढी ख़िदमत चाकरी बि कई। पर जीअं उहो सोफ़े ते वञी वेठा त मुंहिंजी नियाणी वञी उन्हनि जी चपल बि लाथी पेरनि मां। एॾी माना निवड़त कयईं जो उन्हनि जी चपल बि लाथईं। उहे बि ॾाढो खाई पी मुस्कुराईंदे असांखो मोकिलाए हलिया विया। ऐं उन्हनि वञी इहा ॻाल्हि कई त तव्हांजी छोकिरी मिंटल आहे। ईअं बि कॾहिं को थियो आहे छा जो महिमान जी को चपल बि लाहींदो आहे छा? हर तरीक़े सां मुंहिंजी नियाणी रिजेक्ट थींदी वई। 10 साल गुज़री विया आहिनि, मुंहिंजी नियाणीअ जो किथे रिश्तो न पियो थिए। मुंहिंजी नियाणी सुहिणी सेबती, पढ़ी लिखी ऐं नेक सीरत, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदी आहे, क़ुर जी तक़रीबन हिफ़्ज़ाणी बि आहे। मुंहिंजी नियाणी पंहिंजी भेण जे मुस्तक़बिल ॾे ॾिसी उहा रोए पई त अगरि मुंहिंजी ज़िंदगी अॻ में नथी ठहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंढीअ जी ज़िंदगी बि न ठहंदी। इन जे करे मां पाण खे रस्ते तां हटायां, हिन रिश्तनि वारे झंझट खां पीउ माउ खे बि आज़ादु कयां त मुंहिंजी भेण जो रिश्तो तइ थी वञे। रोंदे इहो हवाल बि ॾिए पई। इन जो पीउ बि मिठाई जो दॿो खणी डॉक्टराणी जे कमरे में अची पहुतो। डॉक्टराणी ॿुधायो त हिननि जे ॻाल्हाइण में एॾो लुत्फ़ु, एॾो मिठास हुयो। ऐं हिन जी नंढी छोकिरी बि उहा पंहिंजे पीउ सां गॾु आई हॉस्पिटल में। मूं ॾिठो त ख़ुदा जी कुदरत, त कीअं अलाह पाक हिननि जो हुस्न ठाहियो आहे। डॉक्टराणी चयो त मूंखे ॾाढा पसंदि हुया। डॉक्टराणी उन्हनि जे वालिद साहिब खे विहारियो, उनजे लाइ बि चांहि घुराई, सभिनी मिठाई बि गॾु खाधी। डॉक्टराणीअ त चाचा तव्हां कंहिं ॻाल्हि खां घबरायो न, परेशान न थियो। नियाणियुनि जी जेकी क़िस्मतूं हूंदियूं आहिनि उहो अलाह लिखंदो आहे, तव्हां इन बाबति परेशान न थियो। उन चयो त मूंखे ॾुखु इहो आहे त माण्हुनि जेके रिजेक्ट कयो आहे न, उहो ग़लति तरीक़े सां कयो आहे। अॻ में त महिमान जो को एतिराम नथो करे। जेकर महिमान जो एतिराम कर त चवंदा हीउ मिंटल आहे, माना हिनखे महिमान जे इख़लाक़ जी ख़बर कोन्हे, हिनखे ॻाल्हाइण जी ख़बर कोन्हे। हिन असांखे चांहि टेबल ते रखी ॾिनी,
टेबल तव्हां हथ में छो खणी न ॾिनी, इहे बि के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। उन डॉक्टराणीअ उन फातिमा जे पीउ मां सां मुखातिब थी चयो, चाचा तव्हां जूं ॿई छोकिरियूं मां पंहिंजे भाउ जे लाइ रिश्तो घुरां थी ऐं मां पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाए छॾियो आहे। तव्हां जॾहिं मिठाई वठणु विया मूं पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं मां फातिमा जी तस्वीर उनखे कढी मोकिली आहे। नंढी बि अची वई आहे, नंढी बिना ॾिठे ई असांखे क़बूलु आहे। तव्हांजे न्याणी जहिड़ी सूरत असांखे खपंदी आहे। तालीम हुजे चाहे न हुजे, मुंहिंजा भाइर ॿई डॉक्टर आहिनि, अलाह जो गंज आहे, तमामु सुठो खाऊं था पीऊं था, हीअ हॉस्पिटल बि असांजी पंहिंजी आहे। फातिमा जा पीउ मां ॾाढो ख़ुशि थिया। उहो वार्ड में जॾहिं मिलणु विया त उते उन्हनि खे हवालो उन्हनि ॾिनो। दोस्तो चंद ॾींहं फातिमा हॉस्पिटल में रही, उनखां पोइ उनखे इजाज़त थी, उहा घरु वई। उहा घरु वई, डॉक्टरनि जे तरफ़ां उन्हनि ॾे रिश्तो मोकिलियो वियो, उन्हनि हा कई, उन्हनि जी मिठाई थी वई, उन्हनि जी शादी बि थी वई। उन्हनि न्याणियुनि जे क़िस्मत डॉक्टरनि जे नंढे घर खे महल में तब्दील करे छॾियो ऐं नंढे क्लिनिक खे वॾे सेंटर में तब्दील करे छॾियो ऐं अलाह जी महिरबानी सां उहे डॉक्टर अॼु माला माल आहिनि ऐं उहे न्याणियूं बि डॉक्टराणियूं आहिनि। दोस्तो इन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां सभिनी खे घरवारियूं न बल्कि हूर घुरिजनि, पर इहो बि दिलि ते हथु रखी फ़ैसिलो कयो त हूरनि खे बि जन्नत जहिड़ा मुड़ुस घुरिजनि। दुनिया में को बि अहिड़ो इंसानु, को मर्द हुजे या औरत हुजे, को बि कंहिं ऐब खां सवाइ वांदो न आहे। हर शख़्स में को न को ऐब ज़रूरु आहे, औरत हुजे या मर्द हुजे। अगरि ऐब ॾिसी असां कंहिंखे क़बूलु नथा कयूं त असां पंहिंजे गिरेबान में बि ॾिसूं त छा असां ऐब खां वांदा आहियूं। ऐं मर्द वरी फरमाइश कंदा आहिनि त असांखे बेऐब औरत खपे। अगरि बेऐब औरत तव्हांखे घुरिजे त तव्हांखे बि इन लाइ बेऐब थियणो पवंदो। तव्हां कंहिंजूं ख़ामियूं न ॾिसो, जॾहिं बि कंहिं में ख़ामी नज़र अचे त अॻु में पंहिंजो गिरेबान ॾिसो त तव्हां कीअं आहियो, तव्हां में ऐब आहिनि या न। ऐब कढण जो मतिलबु इहो आहे त तव्हां अलाह जे ख़लक़ियल कंहिं शइ में ऐब था कढो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।